मां यासिर अकबर जमाली। अॼु जो असांजो टॉपिक ब्लड फिजियोलॉजी आहे। डेफिनेशन ऑफ ब्लड। रत 45% आरबीसीज, डब्ल्यूबीसीज एंड प्लेटलेट्स जो ठहियलु हूंदो आहे ऐं 55% प्लाज़्मा जो ठहियलु हूंदो आहे। फॉर्म्ड एलिमेंट्स असां आरबीसीज, डब्ल्यूबीसीज एंड प्लेटलेट्स खे चवंदा आहियूं, छाकाणि इन्हनि जो शेप आहे। Blood circulates in the arteries and the veins, carrying the oxygen to and carbon dioxide from the tissues of the body. Blood जेको आहे वक्रो कंदो आहे आर्टरीज़ में ऐं वेन्स में। आर्टरीज़ जो जेको कमु हूंदो आहे उहो ऑक्सीजन पुॼाइण सेल्स खे ऐं टिश्यूज़ खे, ऐं वेन्स जो जेको कमु हूंदो आहे उहो कार्बन डाइऑक्साइड खे सेलनि ऐं टिश्यूज़ खां खणी वञनि लंग्स ॾे, जीअं उहे साह जे ज़रिए ॿाहिरि निकिरे। प्लाज़्मा जेको आहे 92% पाणी जो ठहियलु हूंदो आहे ऐं 8% प्रोटीन्स जो ठहियलु हूंदो आहे ऐं इम्यूनोग्लोबिन्स जो एंड इलेक्ट्रोलाइट्स जो। जॾहिं असां कंहिं ट्यूब में पंहिंजो रतु विझंदासीं ऐं उनखे थोरे टाइम जे लाइ रखे छॾींदासीं त पोइ उनमें 3 हिसा जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदा। पहिरियों हिसो जेको ज़ाहिर थींदो उहो रेड ब्लड सेल्स जो तव्हां वाज़े ॾिसी सघंदो ऐं उन खां पोइ वरी जेको आहे वाइट ब्लड सेल्स एंड प्लेटलेट्स जो हीउ पोर्शन जेको आहे तमामु ई घटि हूंदो आहे, 1% खां बि घटि। ऐं सभ खां वधीक जेको तव्हां ॾिसी सघंदो उहो हूंदो आहे प्लाज़्मा जो 55%। Hemopoiesis or hematopoiesis is the process of blood cells productions. Hemopoiesis असां चवंदा आहियूं रत जे ठहण खे। Erythropoiesis is the proliferation and the differentiation of RBCs or erythrocytes. Erythropoiesis असां चवंदा आहियूं RBCs जे ठहण खे इंसानी जिस्म में। Leukopoiesis is the development of WBCs or leukocytes, and leukopoiesis असां WBCs जे ठहण खे चवंदा आहियूं। Thrombopoiesis is the development of platelets or thrombocytes, ऐं जेको आहे thrombopoiesis असां चवंदा आहियूं प्लेटलेट्स या thrombocytes जे ठहण खे। हाणे ही जेके आहिनि लाइनूं ॾिसो था पिया, इहे असांखे ॿुधाइनि थियूं त इंसान जे जिस्म में कहिड़ा हॾा केतिरी उमिरि ताईं जेको आहे रतु ठाहींदा आहिनि। जेको नओं ॼावल ॿारु हूंदो आहे तक़रीबन उनजे जेका आहे नए ॼावल ॿार में तक़रीबन 5 सालनि ताईं जी उमिरि ताईं ॿार में जेको आहे सभु हॾा रतु ठाहींदा आहिनि। पर पोइ अॻिते हली करे जीअं उहे बोन्स जेके आहिनि कुझु असांजे जिस्म जा जीअं फैटी थींदा वेंदा आहिनि, उहे जेके आहिनि रतु ठाहिणु बंदि कंदा आहिनि। ऐं वक़्त सां गॾोगॾु जेके आहिनि ॿिया बि जेके आहिनि कुझु हॾा अहिड़ा हूंदा आहिनि जेके रतु ठाहिणु बंदि कंदा आहिनि, जिन में जेको आहे टिबिया थी वियो। टिबिया जेको आहे तक़रीबन जेको आहे 18 सालनि ताईं रतु जेको आहे इहे बोन्स ठाहींदा था रहनि, यानी की इन खां बाद में इहे रतु ठाहिणु बंदि करे छॾींदा आहिनि। पोइ वरी अची वियो असां वटि फीमर जेको आहे इहो बि तक़रीबन 25 सालनि ताईं इहे बि जेके आहिनि बोन्स या बोन जेको आहे रतु ठाहींदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे रतु ठाहिणु बंदि थींदो आहे। उन खां पोइ जेके आहिनि सॼी उमिरि जेके 3 आहिनि वर्टिब्रेट्स, स्टर्नम ऐं रिब आहिनि, इहे सॼी उमिरि रतु ठाहींदा रहंदा आहिनि इंसान जे जिस्म में। हीमोपोइसिस और हीमाटोपोइसिस यानी कि आरबीसीज जो ठहणु। आरबीसीज जेके आहिनि उहे असांजे बोन जे अंदरि बोन मेरो में ठहंदा आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि प्लोरिपोटेंट जेको आहे स्टीम सेल मौजूदु हूंदा आहिनि, जिन्हनि मां वरी बक़ाया असांजे जिस्म जा जेके आहिनि रत में वक्रो करण वारा सेल ठहंदा आहिनि। असांजो जेको बोन मेरो हूंदो आहे उन ई प्लोरिपोटेंट हीमाटोपोइटिक स्टीम सेल मौजूदु हूंदा आहिनि ऐं इन स्टीम सेल मां जेतिरा बि असांजा जेके रत जा सेल आहिनि उहे ठहंदा आहिनि। ऐं जेको आहे प्लोरिपोटेंट जेको आहे हिकिड़ी पंहिंजी डुप्लीकेट कापी ठाहींदो आहे ऐं उन सां जेको आहे गॾोगॾु वरी पोइ जेको आहे प्लोरिपोटेंट हीमाटोपोइटिक स्टीम सेल जेको आहे उहो कन्वर्ट थींदो आहे कॉलोनी फार्मिंग यूनिट स्प्लिन में, ऐं कॉलोनी फार्मिंग जेको आहे यूनिट जेके आहे स्प्लिन उहा कन्वर्ट थींदी आहे कॉलोनी फार्मिंग यूनिट ब्लास्ट में, ऐं कॉलोनी फार्मिंग यूनिट ब्लास्ट कन्वर्ट थींदी आहे कॉलोनी फार्मिंग यूनिट एरिथ्रोसाइट्स में। हिन
एरिथ्रोसाइट्स जेको आहिनि स्टेज ते जेको आहे ही स्टीम सेल हूंदो आहे। हिन खां पोइ जेको स्टेज आहे स्टार्ट थींदो नेक्स्ट स्लाइड में उहो आहे प्री एरिथ्रोब्लास्ट। वरी अचूं था वापसि असां प्लोरिपोटेंट हिमाटोपोइटिक स्टीम सेल्स ते। हिन मां वरी जेको आहे कॉलोनी फार्मिंग मां ई वरी स्प्लिन मां ठहंदो आहे कॉलोनी फार्मिंग यूनिट ग्रेन्युलोसाइट्स एंड मोनोसाइट्स ठहंदा आहिनि। ग्रेन्युलोसाइट्स मोनोसाइट्स एंड मैक्रोफेजिस जेके आहिनि उहे छा मां ठहंदा आहिनि मोनोसाइट्स मां। वरी जेको आहे इन प्लोरिपोटेंट हिमाटोपोइटिक स्टीम सेल मां कॉलोनी फार्मिंग स्प्लिन मां ई वरी जेको आहे कॉलोनी फार्मिंग यूनिट मेगा कैरियोसाइट्स ठहंदा आहिनि। इन्हनि मेगा कैरियोसाइट्स मां वरी प्लेटिलेट्स ठहंदा आहिनि। वरी इहो सेम ई जेको आहे प्लोरिपोटेंट जेको आहे स्टीम सेल जेको आहे लिम्फोइड स्टीम सेल में कन्वर्ट थींदो आहे ऐं उन मां वरी टी एंड बी लिम्फोसाइट्स ठहंदा आहिनि। हाणे जीअं मां तव्हांखे पोइते ॿुधायो हुयो त कॉलोनी फार्मिंग जेको आहे यूनिट एरिथ्रोसाइट्स खां पोइ जेको आहे स्टेज असांजो प्री एरिथ्रोब्लास्ट स्टार्ट थो थिए ऐं इहो जेको आहे प्री एरिथ्रोब्लास्ट जेको आहे कन्वर्ट थींदो आहे बेसोफिल एरिथ्रोब्लास्ट में ऐं बेसोफिल एरिथ्रोब्लास्ट जेको आहे कन्वर्ट थींदो आहे पॉलीक्रोमेटोफिल एरिथ्रोब्लास्ट में ऐं जेको आहे पॉलीक्रोमेटोफिल एरिथ्रोब्लास्ट कन्वर्ट थींदो आहे आर्थोक्रोमेटिक एरिथ्रोब्लास्ट में ऐं आर्थोक्रोमेटिक एरिथ्रोब्लास्ट कन्वर्ट थींदो आहे रेटिकुलोसाइट में ऐं रेटिकुलोसाइट जेको आहे कन्वर्ट थींदो आहे एरिथ्रोसाइट्स में। फाइनली जेको आहे ही एरिथ्रोसाइट्स ठही वेंदा आहिनि। ही जेके आहिनि एबनॉर्मल असां वटि शेप आहिनि आरबीसीज़ जा, माइक्रोसाइटिक जेको आहे एनीमिया जा, ऐं ही आहे सिकल सेल एनीमिया ऐं ही आहे मेगालोब्लास्टिक एनीमिया सेल्स आहिनि ऐं ही जेके आहिनि एरिथ्रोब्लास्टोसिस फेटेलस जा सेल। जॾहिं रत असांजे बोन मेरो में ठही वेंदी आहे, फॉर एग्ज़ाम्पल ही जेको आहे असांजो बोन मेरो आहे ऐं हाणे इन खे असांजे हिन रत जे वहकिरे में शामिलु करिणो आहे। इहे जेके आहिनि ही जेके आहिनि आरबीसीज़ हिन तरह सां असांजे उन ब्लड जे जेको आहे वहकिरे में शामिलु थींदा ऐं जेको आहे हिन सां क्रॉसिंग जेको आहे पॉइंट खे जॻह खे जेको आहे क्रॉसिंग खे असां डायएपिडेसिस चवंदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह सां जेके आहिनि बोन मेरो मां आरबीसीज़ शामिलु थींदा आहिनि असांजे रत जे वहकिरे में। रेड ब्लड सेल्स आर एरिथ्रोसाइट्स। About 95% of volume of blood cells consist of erythrocytes. तव्हांखे जीअं पहिरां मूं डेफिनेशन में पाण पढ़ियो हुयोसीं त फॉर्म्ड एलिमेंट्स लफ़्ज़ जेको आहे यूज़ थियल हुयो, उन्हनि खे जेको आहे ॿियो लफ़्ज़ उन्हनि जे नाले ॿियो नालो अथसि ब्लड सेल्स। ऐं उहे जेके आहिनि ब्लड सेल्स में जेको आहे वधि मां वधि जेकी क्वांटिटी मौजूदु आहे 95% उहा जेको आहे एरिथ्रोसाइट्स जी आहे। RBCs do not have a nucleus, mitochondria or endoplasmic reticulum. RBCs में न्यूक्लियस भी ना आहे, माइटोकॉन्ड्रिया भी ना आहे, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम भी ना आहे। जॾहिं इहे शयूं न आहिनि त सुवाल थो पैदा थिए पोइ ATP सिंथेसाइज़ कीअं थी थिए। ATP सिंथेसाइज़ RBCs जे अंदरि ॿिया एंजाइम्स मौजूदु हूंदा आहिनि जिन्हनि जे ज़रिए ATP ठहंदो आहे। एरिथ्रोपोइसिस तव्हांखे मूं अॻु में ई ॿुधायो त उहो जेको आहे रत जे ठहण खे असां चवंदा आहियूं। एरिथ्रोसाइट्स जी जेका साइज़ हूंदी आहे, एजिस जेके हूंदा आहिनि एरिथ्रोसाइट्स जा उहे 2 पॉइंट हूंदा आहिनि माइक्रोमीटर्स ऐं जेको सेंटर हूंदो आहे उहो 1 माइक्रोमीटर हूंदो आहे ऐं शेप जेको आहे हिननि जो बाय कॉनकेव हूंदो आहे ऐं उन खां अलावा जेके कंटेंट हूंदा आहिनि उहे हेमोग्लोबिन हूंदो आहे RBC में, ATPs ऐं एंजाइम्स कार्बोनिक एनहाइड्रेस वाटर। रेगुलेशन ऑफ रेड ब्लड सेल प्रोडक्शन रोल ऑफ एरिथ्रोपोइटिन। एरिथ्रोपोइटिन जो किरदार रेड ब्लड सेल जे ठहण में। द रेट ऑफ एरिथ्रोपोइसिस इज़ रेगुलेटेड बाय एरिथ्रोपोइटिन। एरिथ्रोपोइसिस जो जेको प्रोसेस आहे उहो डिपेंड कंदो आहे एरिथ्रोपोइटिन ते ऐं एरिथ्रोपोइटिन जेको आहे उहो 90% किडनीज़ में ठहंदो आहे ऐं जेको आहे 10% लिवर में ठहंदो आहे। द फंक्शन ऑफ दिस हार्मोन इज़ टू स्टिमुलेट committed stem cells to differentiate into the pro-erythroblast. एरिथ्रोपोइटिन जो जेको कमु हूंदो आहे उहो कमिटेड स्टीम सेल्स खे जेको आहे कन्वर्ट कंदो आहे प्रो एरिथ्रोब्लास्ट में। जीअं
एरिथ्रोसाइट्स ठाहे सघजनि। द मेन फैक्टर दैट causes the release of erythropoietin is hypoxia। जेको अहम कारण आहे एरिथ्रोपोइटिन जे रिलीज़ थियण जो, उहा आहे असांजे जिस्म में या असांजी जेको आहे जिस्म में ऑक्सीजन जो घटिजी वञणु। इन तस्वीर में तव्हां ॾिसी था सघो त जॾहिं असांजे जिस्म में जेको आहे रत में ऑक्सीजन जीअं घटिबी आहे त किडनीज़ मां एरिथ्रोपोइटिन ठहंदो आहे ऐं एरिथ्रोपोइटिन जेको आहे रत जे ज़रिए बोन मेरो में वञी एरिथ्रोपोइसिस जो जेको आहे प्रोसेस स्टार्ट कराईंदो आहे ऐं उन जे ज़रिए जेको आहे RBCs ठहंदा आहिनि ऐं हेमोग्लोबिन उहे वरी रत में शामिलु थींदा आहिनि ऐं वरी जॾहिं ऑक्सीजन घटिबी आहे त उहो अगेन जेको आहे एरिथ्रोपोइटिन खे ट्रिगर कराईंदो आहे। रेड ब्लड सेल तक़रीबन 54 लख मेल में हूंदा आहिनि ऐं 47 लख फीमेल में हूंदा आहिनि। एनीमिया असां चवंदा आहियूं जॾहिं रेड ब्लड सेल हिन नॉर्मल क्वांटिटी खां घटिजी वञनि ऐं पॉलीसेथीमिया असां चवंदा आहियूं जॾहिं हिन क्वांटिटी खां जेको आहे वधी वञनि त पोइ उन खे असां पॉलीसेथीमिया चवंदा आहियूं। Maturation of red blood cells requires the vitamin B12 and folic acid। रेड ब्लड जेको आहे सेलनि जी वाध वेध जे लाइ विटामिन B12 ऐं फॉलिक एसिड तमामु ज़रूरी हूंदा आहिनि। ऐं RBC जी जेको आहे ज़िंदगी 120 ॾींहं हूंदी आहे मर्दनि में ऐं 110 ॾींहं हूंदी आहे औरतुनि में। लाइफ साइकिल ऑफ एरिथ्रोसाइट्स। RBCs जॾहिं ठहंदा आहिनि त उहे पोइ जिस्म में 120 ॾींहंनि ताईं ज़िंदा रहंदा आहिनि। 120 ॾींहंनि खां पोइ उहे जेके आहिनि कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेका आहे मैक्रोफेजिस जेके मौजूदु हूंदा आहिनि स्प्लिन में, लीवर में या रेड बोन मेरो में, उहे उन्हनि खे फेगोसाइटोसिस कंदा आहिनि। जॾहिं फेगोसाइटोसिस थींदी आहे त पोइ जेको आहे हेमोग्लोबिन टुटंदो आहे ॿिनि शयुनि में, हिकिड़ो ग्लोबिन में ऐं ॿियो हीम में। ग्लोबिन जेको आहे उहो फर्दर जेको आहे तब्दील थींदो आहे अमाइनो एसिड्स में ऐं उहो ॿीहर इस्तेमालु थींदो आहे प्रोटीन सिंथेसिस में। ॿिए पासे जेको आहे हीम उहो जेको आहे कन्वर्ट थींदो आहे हिकिड़ो बिली वर्डिन में ऐं ॿियो आयरन में। आयरन जेको आहे विथ दी हेल्प ऑफ ट्रांसफेरिन ईंदो आहे लीवर में, जिथे उहो फेरेटिन जी सूरत में जमा थींदो आहे। फेरेटिन जी सूरत में जमा थियण खां पोइ जॾहिं उनजी ज़रूरत पेश ईंदी आहे त आयरन जेको आहे वरी ट्रांसफेरिन जी हेल्प सां वेंदो आहे बोन मेरो में, जिथे उहो जेको आहे ग्लोबिन सां गॾिजी विटामिन B12 ऐं एरिथ्रोपोइटिन सां गॾिजी करे एरिथ्रोपोइसिस जो प्रोसेस थींदो आहे जंहिंसां RBCs ठहंदा आहिनि ऐं उहे जेको आहे हिकु भेरो ॿीहर 120 ॾींहंनि जे लाइ असांजी रत में शामिलु थी वेंदा आहिनि। ॿिए पासे जेको आहे बिली वर्डिन उहा जेको आहे बिली रुबिन में कन्वर्ट थींदी आहे, तब्दील थींदी आहे। उहा वरी जेको आहे लीवर में अची करे उते जमा थींदी आहे ऐं उहा स्मॉल इंटेस्टाइन में इस्तेमालु थींदी आहे। Hemoglobin, a protein with a molecular weight of 64,450 made up of 4 sub units। हेमोग्लोबिन हिकिड़ो प्रोटीन आहे जेको जंहिंजो वज़न आहे 54,450 ऐं इहो जेको आहे 4 सब यूनिट्स जो ठहियलु हूंदो आहे। Synthesis of hemoglobin begins in the erythroblasts and continues even into the reticulocyte stage of the RBCs। हाणे हेमोग्लोबिन ठहणु जेको आहे RBCs जे पिरो एरिथ्रोब्लास्ट जेको आहे स्टेजिस खां ई शुरू थी वेंदो आहे वेंदे रेटिकुलोसाइट जे स्टेज ताईं। पर रेटिकुलोसाइट जे स्टेज ते में तमामु घटि मिक़दार में जेको आहे हेमोग्लोबिन ठहंदो आहे। Each human red blood cell contains approximately 270 million of these hemoglobin molecules। तक़रीबन हिकिड़े जेको आहे रेड ब्लड सेल में 270 मिलियन जेके आहिनि उहे हेमोग्लोबिन्स या मॉलिक्यूल मौजूदु आहिनि। ऐं तक़रीबन हेमोग्लोबिन हैज़ एन ऑक्सीजन बाइंडिंग कैपेसिटी ऑफ 1.34 मिलीलीटर ऑक्सीजन पर ग्राम, यानी कि पर ग्राम जेको आहे हेमोग्लोबिन जो उनमें जेको आहे 1.3 जेको आहे ऑक्सीजन जी बाइंडिंग जी कैपेसिटी मौजूदु आहे। हेमोग्लोबिन ही आहे असांजी ब्लड वेज़ल्स, उनजे अंदरि जेको आहे ही RBCs मौजूदु आहिनि। जॾहिं असां हिकिड़े RBC खे खणंदासीं त उनजे अंदरि हेमोग्लोबिन मौजूदु आहे
ऐं हेमोग्लोबिन जो जेको स्ट्रक्चर आहे उनमें जेको आहे हीम मौजूदु आहे जिन ते असांजो जेको आहे ऑक्सीजन जा मालिक्यूल बाइंड थींदा आहिनि ऐं इहे जेको आहे लूज़ बाइंडिंग हूंदी आहे जीअं आसानी सां ऑक्सीजन सेलनि खे मुहैया करे सघिजे। हेमोग्लोबिन आरबीसीज़ में ठहंदो आहे। आरबीसीज़ जे प्री एरिथ्रोब्लास्ट खां शुरू थींदो आहे वेंदे रेटिकुलर साइट जे स्टेज ताईं ऐं इन जा जेके आहिनि 5 स्टेजिस आहिनि। फर्स्ट स्टेज में जेको आहे 2 सक्सेनाइल कोए प्लस 2 ग्लाइसाइन पाण में मिली करे पायरोल ठाहींदा आहिनि। सेकेंड स्टेज में जेको आहे 4 पायरोल पाण में गॾिजी करे प्रोटोपोरफेरिन 9 जेको आहे ठहंदो आहे ऐं प्रोटोपोरफेरिन 9 जेको आहे प्लस आयरन गॾिजी करे हीम ठाहींदा आहिनि ऐं 4 स्टेज में हीम प्लस पॉलीपेप्टाइड गॾिजी करे हेमोग्लोबिन चेन ठाहींदा आहिनि ऐं आख़िरी स्टेज 5 में 2 जेको आहे अल्फा चेन्स 2 जेके आहिनि बीटा चेन्स उहे गॾिजी करे हेमोग्लोबिन ए ठाहींदा आहिनि। कार्बन डाइऑक्साइड इंसान जे जिस्म में सेलन खां वठी लंग्स ताईं 3 तरीक़नि सां पुॼंदी आहे। उनमें जेको आहे पहिरियों तरीक़ो त इहो आहे जॾहिं टिश्यू खां कार्बन डाइऑक्साइड शिफ्ट थिए या अचे आरबीसीज़ में त कार्बन डाइऑक्साइड प्लस वाटर रिएक्शन कनि कार्बोनिक एनहाइड्रेस जी हेल्प सां ऐं जेको आहे कार्बोनिक एसिड ठाहिनि ऐं कार्बोनिक एसिड जेको आहे उहो टुटे हाइड्रोजन में ऐं जेको आहे बाइकार्बोनेट में। बाइकार्बोनेट वरी जॾहिं लंग्स ते पुॼंदो आहे त उहो कार्बन डाइऑक्साइड में कन्वर्ट थी वेंदो आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड साह जी मदद सां असांजे जिस्म मां ॿाहिरि हली ईंदी आहे। ॿियों तरीक़ो आहे कार्बन डाइऑक्साइड हेमोग्लोबिन सां कंबाइन थी करे कार्बो अमाइनो हेमोग्लोबिन ठाहींदी आहे। जॾहिं कार्बो अमाइनो हेमोग्लोबिन ठहंदो आहे त उहो वरी अगेन जेको आहे लंग्स ते पहुचंदो आहे। लंग्स ते जॾहिं उहे पहुचंदा आहिनि त कार्बन डाइऑक्साइड में कन्वर्ट थींदा आहिनि ऐं उहा कार्बन डाइऑक्साइड साह जी मदद सां असांजे जिस्म मां ॿाहिरि हली वेंदी आहे। ऐं कार्बन डाइऑक्साइड जो जेको टियों तरीक़ो आहे एक्सेल जो उहो आहे डिज़ोल्व्ड कार्बन डाइऑक्साइड। उहा जॾहिं प्लाज़्मा में पुॼंदी आहे त प्लाज़्मा जे प्रोटीन्स ते बाइंड थींदी आहे ऐं पोइ जॾहिं लंग्स ते पुॼंदी आहे त अगेन कन्वर्ट थींदी आहे कार्बन डाइऑक्साइड में ऐं साह जे ज़रिए असांजे जिस्म मां ॿाहिरि हली वेंदी आहे।